सदर आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां हमले में शहीद थियल फ़ौजी ऑफिसरनि ऐं जवाननि खे भेटा पेश कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे जे क़ौमी अज़्म जो इज़हार कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि जे बुलंद दर्जनि ऐं संदनि पोयरनि लाइ सब्र जी दुआ कई आहे। पीपी चेयरमैन पारां लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं ॿियनि जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। नेशनल एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दनि जो ख़ात्मो कबो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे, पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि जा कातिल मुल्क ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त क़ौम दहशतगर्दी इंतिहा पसंदीअ ख़िलाफ़ हिकु हुई ऐं हिकु रहंदी। मुल्क जे अमन ऐं ख़ुशहाली खे तबाह करण वारा कामयाब न थींदा। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो इहो चवणु आहे। अवां खे आगाह कयूं पिया अहम ख़बर आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां हमले में शहीद थियल फ़ौजी ऑफिसर्स ऐं जवाननि खे भेटा पेश कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे जो क़ौमी अज़म जो इज़हार कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि जी बुलंद दर्जनि ऐं संदनि पोयरनि लाइ सब्र जी दुआ बि कई आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी चेयरमैन पारां लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं ॿियनि जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। नेशनल एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दनि जो ख़ात्मो कबो। जॾहिं त पाक फ़ौजी ऑफिसरनि ऐं जवाननि जा कातिल मुल्क ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। पीपी चेयरमैन जो चवणु आहे।